बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जेकब न्यूज़ प्रोग्राम ख़बर हक़ीक़त में आवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, असांजे अॼु जे प्रोग्राम जा महिमान साईं साजिद हुसैन मैसर साहिब जन आहिनि। साईं हाई कोर्ट लाड़काणे हाई कोर्ट जा वकील आहिनि। उन सां गॾु गॾु लाड़काणे हाई कोर्ट बार जा ॻुणा उहिदेदार बि रहिया आहिनि। पाण माहिर कानूनदान आहिनि। उन सां गॾो गॾु साईं जन जो हिकिड़ो ॿियो तारुफ़ अवामी तहरीक जा मरकज़ी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जा मेंबर पिणु आहिनि। सियासत जे हवाले सां बि साईं सां गुफ़्तगू थींदी, कानून जे हवाले सां बि साईं सां गुफ़्तगू थींदी। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। असांजे प्रोग्राम में भली कारसे। वॾी महिरबानी तव्हांजी सर। साईं तव्हां हिकु नाले वारा वकील बि आहियो। तव्हांजे वकालत सां तव्हांजो इलाही सारी जेको आहे त एक्सपीरियंस बि आहे। उन सां गॾु गॾु तव्हां अवामी तहरीक जा मरकज़ी अॻुवान बि आहियो। हाणे पहिरियों तव्हां सां असां कचहरी था कयूं सियासत जे हवाले सां त अवामी तहरीक जे उहिदेदार हुजण जी हैसियत सां हाणे हिन वक़्तु जेको असांजे मुल्क में जेका सूरत हाल आहे, कोरोना जी सूरत हाल जेका आहे, असांजे वफ़ाक़ ऐं सिंध जा जेके स्टेप्स आहिनि कोरोना जे हवाले सां जेके खयां विया आहिनि, उन जे हवाले सां तव्हांजी पार्टी जो मौक़िफ़ छा आहे? त तव्हां सम्झो था त तव्हांजी पार्टी उन्हनि जे कमनि खे सही सम्झे थी, केतिरो मुतमिन आहे? ही आलमी वबा जेकी कोरोना वायरस जी वुहान शहर खां शुरू थी, चाइना खां, उन खां पोइ असांजी जेकी वफ़ाक़ी गवर्नमेंट या जेकी सिंध गवर्नमेंट आहे, उन्हनि खे जेके शुरूआती तौर ते क़दम खणणु खपनि हा। छो जो ही बीमारी उहा बीमारी हुई जेकी ॿाहिरां पे फैली, अंदरूनी तौर ते कंहिं बि मुल्क में या असांजे मुल्क में मौजूदु न हुई। त पहिरियां असांजी गवर्नमेंट, वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट जी मुकमल तौर ते असीं ईअं सम्झंदासीं त गिफ़लत हुई, लापरवाही हुई ऐं हुननि ॿाहिरां ईंदड़ जेके माण्हू हुया, जेके ज़ियारती हुया या जेके ॿिए माण्हू हुया ॿियनि मुल्कनि में, उन्हनि जी का बि उन्हनि जी परगोर न कई, न उन्हनि जूं टेस्टियूं कयूं, न उन्हनि खे क्वारंटाइन कयो। उन जे करे हीअ बीमारी फैली ऐं वधी, उनजो सबबु पहिरियों इहो थियो। ॿियो जेको हिन में बुनियादी जेको आहे उहो आहे त असांजा जेके फ्रंट लाइन्स जेके आहिनि, डॉक्टर्स या जेको अमलो आहे, उनखे हिननि खे मुकमल जेके सहूलियतूं ॾियणु खपनि हा या उन्हनि खे इक्विपमेंट जेके ॾियणु खपनि हा, उहे ॾियण में ई नाकाम विया। ऐं उन जे न ॾियण जे करे ई उहे जेके फ्रंट लाइन तव्हां ॾिठो त कराची में ऐं ॿियनि हंधनि ते जेके हॉस्पिटल में जेके डॉक्टर हुया, उहे ख़ुदि उन बीमारी अमवात बि उन्हनि जो थी वियो। उहो उन्हनि जो सबबु इहो आहे त इंतिज़ामी तरह सां जेको आहे सो खोटूं हुयूं, कमियूं पेशियूं हुयूं उन्हनि जो, सिंध गवर्नमेंट जूं बि हुयूं ऐं वफ़ाक़ जी गवर्नमेंट जूं हुयूं। अच्छा साईं, हाणे सिंध हुकूमत जेके स्टेप्स खयां तव्हां सम्झो था त उहे नाकाफ़ी हुआ, पर हिन वक़्तु हिकु तरफ़ जेको आहे त लॉकडाउन में नरमी थी वई आहे, मार्केटूं सभु कुझु खुली वियूं, माण्हू रस्तनि ते अची विया, उहा सोशल डिस्टेंसिंग ख़तमु थी वई। उन खां अलावा हाणे केसिस बि वधनि था। सम्झो था त इहो मामिलो कहिड़े तरफ़ पियो वञे? असीं सम्झूं था त हीअ जेको ओचितो पहिरियां खां ई वफ़ाक़ जेको आहे सो इन मामले ते बज़िद हुयो त लॉकडाउन नरम कजे या लॉकडाउन न कजे। शुरूआती तौर ते ई हिननि सुठा क़दम न खयां ऐं हिन वक़्तु हिननि जेकी क़दम खयां आहिनि या जेकी लॉकडाउन सफ़ा ख़तमु करे छॾियो आहे ऐं ॾिसो पिया त डेली जेको रेशियो आहे केसिस जो, उहो केसिस जो ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे। त इन सां कॉम्प्लिकेशन पैदा थींदा, नुक़सान थींदा ऐं इन मर्ज़ जो वधीक शिकार थींदा माण्हू। ऐं इन्हनि खे फौरी तौर ते असांजो मुतालबो आहे, अवामी तहरीक अॻ में बि मुतालबो कयो आहे ऐं असां चऊं था त इन खे फौरी तौर ते लॉकडाउन मज़बूत कयो वञे, लॉकडाउन कयो वञे ऐं उनखे कंहिं प्रोसेस सां हलायो वञे, उनखे हिकिड़े प्रोसेस में शेप में हलायो वञे। जेकॾहिं हिन खे सफ़ाई छॾियो वेंदो, खोलियो वेंदो लॉकडाउन, त पोइ नुक़सानु थींदो, तमामु घणो नुक़सानु थींदो। अच्छा, त हिकिड़ो ॿियो हाणे ताज़ो जेको इशू पैदा थियो आहे, सिंध हिकु दफ़ो वफ़ाक़ हिकु दफ़ो ॿीहर डैम ठाहिण जो हिकिड़ो शोशो छॾियो आहे। सम्झो था त इहो हिकिड़ो शोशो ई आहे, इशू आहे ॿियनि मामलात खां तवजो हटाइण लाइ, या उनजी हिकिड़ी देरीना ख़्वाहिश आहे त असांखे कंहिं न कंहिं सूरत में जॾहिं मौक़ो मिले त असां डैम जी अॾावत शुरू कयूं? हाणे जेकॾहिं डैम जो जेतिरे क़दुरु मामिलो आहे त असां सिंधी माण्हू सम्झूं था त हीउ हिकिड़ो तमामु घणो वॾो कॉम्प्लिकेटेड इशू आहे। छो जो हीउ मामिलो अॼुकल्ह जो मामिलो न आहे ऐं तारीख़ वाज़े लॻी पई आहे। अंग अखर जेके आहिनि उहे असांखे जेके ॿुधाइनि पिया, तव्हां ॾिसो त पाकिस्तान ठहण खां अॻु हीउ मसइलो 1859 ईस्वी खां वठी शुरू थियो। उन खां पोइ अंग्रेज़ दौर में 4 हिन जूं कमेटियूं पाकिस्तान ठहण खां अॻु में वेहिजी चुकियूं आहिनि हिन मसइले ते। पाकिस्तान, सिंध ऐं पंजाब जो जेको वाटर डिस्प्यूट आहे उन ते 4 कमेटियूं। पहिरीं कमेटी जेकी हुई उहा काटन कमेटी हुई।
पोइ एंडरसन कमेटी उन ते वेठी। एंडरसन कमेटी खां पोइ हिन ते 1945 में हिकिड़ी कमेटी राओ जेको आहे सो कलकत्ते हाई कोर्ट जो जज हुयो, उन जे निगरानी में कमेटी मुक़ररु कई वई राओ कमेटी। उहा राओ कमेटी हुई। इन खां अलावा पोइ जेको आख़िर में जेको ठाह थियो उहो असांजे वज़ीर आला जाम सादिक जे दौर में 1991 में उहो पाणी जो ठाह थियो। पर अॼु ॾींहं ताईं वफ़ाक़ बज़िद आहे त असां डैम ठाहियूं, उन ठाह ते बि त अमल पूरो थो उन ठाह ते बि ख़ुदि अमल नथो थिए। ऐं वॾे में वॾो जेको सुवालु आहे साईं हिन में उहो इहा आहे त असांजे सिस्टम में रिवर इंडस में एतिरो पाणी मौजूदु ई न आहे जेको छोड़ करे सघिजे या जेको उते डैम भरे सघिजे। असांजो डेल्टा सॼी तबाह थी वई आहे। तव्हां अखर ॾिसो साईं, टेक्निकल जेके माहिरनि जेके अखर ॾिना आहिनि उन मुताबिक़ बदीन ज़िलो असांजो सॼो समुंड पाए वियो आहे। ऐं असांजी साहिली पट्टी जेकी आहे ठटो जी उहा सॼी समुंड पाए, लखें एकड़ ज़मीन उन में उहो अञा सिलसिलो हलंदो थो वञे। ऐं जेको असांजो कानून मुताबिक़ पुछड़ी आहे पहिरियों हक़ त पुछड़ी जो आहे। ऐं उन में इहो बि तय थियलु आहे त 10 MF पाणी जेको आहे उहो कोटड़ी बैराज खां हेठि छॾिणो आहे। हेठि पाणी वञे ई न पियो सिस्टम में, ऐं हेठां तबाही पई थिए। इंसानी जानियूं जेको आहे उन्हनि जो ज़यान पियो थिए। इंसानी माण्हू जेको आहे सो तुंहिंजा मलाह तबाह थी विया, उन्हनि जो जेको आहे रोज़गार जो जेको वसीला हुया उहे घटि थी विया आहिनि। त हीअ जेको ॿियो हिकिड़ो साईं मॉडर्न जेकी दौरु हले पियो उन में तव्हां ॾिसंदव त चाइना में ऐं प्लस में ॿियनि मुल्कनि में जेके वॾा डैम हुया उन्हनि तबाह करे छॾिया, ख़तमु करे छॾिया, डिस्ट्रॉय करे छॾिया, छो जो उहो पाणी जो वधीक ज़्यान हुयो। हाणे इहो आहे त नंढा नंढा जेको आहे सो डैम ठाहिया वञनि। जीअं मिसाल कराची सेवण खां मथे असांजो हिकिड़ो सूटेबल इलाइक़ो आहे, या मथे जेको नए जेको आहे सो गाज जो जेको हिननि सिस्टम ॾिनो आहे उन ते कमु कोन थो कयो वञे, उते उन ते कमु कयो वञे। नंढड़ा रिज़र्व्स जेके पाणी जा आहिनि उहे ठाहिया वञनि। ॿियो त जेकॾहिं हीअ वॾा डैम हाणे हिकिड़ी बिलियंस ऑफ रुपीज़ जेको आहे सो माण्हुनि जो पैसो ज़ाया कजे हिकु अहिड़े मनसूबे ते जेको लाभ न ॾेई सघे, ऐं टेक्निकल तौर ते उहो जेको इलाइक़ो आहे उहो फ्लड अफेक्टेड एरिया जा आहे। ऐं एॾो वॾो माना हिकिड़ो कॉम्प्लिकेटेड इशू आहे, कंट्रोवर्शियल इशू आहे, जंहिं ते हर माना अवां जी पार्टी खां हटी करे बि सिंध जूं जेके ॿियूं कॉम्परस तंज़ीमूं आहिनि, सुञाण धुरियूं आहिनि, सभिनी जी मुखालफ़त आहे। पाण तव्हां चओ था त माना अंग्रेज़नि जे दौर खां वठी मुख़्तलिफ़ कमिटीज़ ठहियूं, ऐं जॾहिं 91 वारो ठाह थियो उन ते बि अमल थियो, त थींदे त नज़र कोन पियो अचे। पर मतिलबु हिन वक़्तु हिकिड़ो अहिड़ो इशू पैदा करणु या जेको आहे त आम ॿियनि मामलात खां तवजो हटाइण ख़ातिर आहे। पर जेकॾहिं इन मुतालिक़ जेकॾहिं मामिलो तेज़ी थो वठे त अव्हां पंहिंजी तहरीक जे प्लेटफॉर्म तां कहिड़ा स्टेप्स वठंदा? असीं सम्झूं था त रुॻे अवामी तहरीक न, अवामी तहरीक त शुरू खां वठी कालाबाग डैम जो जॾहिं मामिलो थियो उन खां वठी ॻोठनि खां ॻोठनि ताईं रैलियूं, वॾा जेको आहे सो मुज़ाहिरा, लॉन्ग मार्चूं अवामी तहरीक करे चुकी आहे। हिन वक़्तु सिंध जो अवाम, सिंध जो बाशऊर माण्हू ऐं सिंध जूं तक़रीबन सभु पॉलिटिकल पार्टी जेके आहिनि उहे कंहिं बि हवाले सां डैम जे हक़ में कोन्हनि के। तव्हां ॾिठो त जॾहिं बि डैम जी ॻाल्हि थी आहे ऐं ख़ुदि 3 सूबा हिन खे जेको आहे सो रद्द करे चुका आहिनि। ऐं 2-3 ॾींहं अॻु तव्हां सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो त 4 लख खां मथे माण्हुनि जेको आहे सो ट्विटर ते ट्रेंड हलायो, उन में रद्द करे चुका आहिनि उनखे सिंधी माण्हू। त सिंधी माण्हुनि जे हीअ जीअण ऐं मरण जो मसइलो आहे, ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे पाणी। उन ते सिंधी माण्हू मुंहिंजे ख़्याल में कॾहिं बि सौदेबाज़ी न कंदा। ऐं उन्हनि जो हिकिड़ो वाज़िब मौक़िफ़ आहे त असांखे पंहिंजे पाणी जो हिसो ॾिनो वञे। जेको 1859 खां ईस्वी खां वठी असांजो पाणी खसियो वियो आहे, उन ते टेक्निकल माहिर विया आहिनि, उन ते जेको आहे सो हाई कोर्ट जा जज विया आहिनि, उन ते जेको आहे सो वेही ऐं उन ते तनाज़े ते ॻाल्हायो वञे, उन ते जेको आहे सो सेटलमेंट कई वञे त कहिड़ियूं जेको आहे सो नुक़सान असांखे थिया आहिनि पाणी न हुजण जे करे। ऐं हाणे जेकॾहिं उन ते ही बज़िद आहिनि त आउं सम्झां थो त इहो सूबनि जे विच में टकराव थींदो। अच्छा, हाणे सिंध जी हिकिड़ी हैसियत जेका आहे उहा 5000 साल पुराणी हिकिड़ी क़दीम आहे, हिकिड़ी वॾी हिकिड़ी सक़ाफ़त आहे, सिंध जी हिकिड़ी हिस्ट्री आहे हिकिड़ी। त सिंध त बाद में पाकिस्तान में जेको आहे त हो थियो, सॼो कुझु आहे, पर सिंध जो हिकिड़ो अलॻि हिकिड़ो पंहिंजी हिकिड़ी हैसियत आहे। हाणे हिननि ॾींहंनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जीअं वफ़ाक़ डैम जा इशू पियो पैदा करे, अहिड़ी रीति सिंध में बि सिंध जे वहादत जे वजूद ते जेको आहे त माना वार कयो पियो वञे। हाणे हुन में अक्सर अहिड़ा इशूज़ ईंदा आहिनि, कराची और सिंध या हिकिड़ा माना या लिसानी ॾिसो तव्हां माज़ी में मुतहदा जे हवाले सां इलाही सारा जेको आहे सिंध जे हुन ते अलॻि करण जे लाइ मुख़्तलिफ़ जेको आहे त हुन जा प्रोग्राम हिकिड़ा मुख़्तलिफ़ हिकिड़ा त नक्शा बि ठही चुका हुया त सिंधियुनि। हाणे इन इशू ते असांजे सिंध जूं जेके बि क़ौम परस्त जेके धुरियूं आहिनि, या माज़ी में हलिया वञूं त साईं GM सईद जन जो किरदारु,
या अहिड़ा वॾा वॾा सियासी पलीअ साहिब जो एॾो सारो किरदारु, माना असांजे सिंध में एॾा वॾा जेका त ज़हन एॾा वॾा शख़्सियतूं थी गुज़रियूं या उहे जेके, पर मतिलबु इहो आहे सिंध हिकिड़ी, मसइलो हिकिड़ो, पर उन ते जॾहिं एहतजाज जी ॻाल्हि थी अचे त पोइ धुरियूं विरहाइजी थी वञनि, प्लेटफॉर्म्स अलॻि अलॻि थी था वञनि, हर को पंहिंजे पंहिंजे मुंहुं जेको आहे त अकेलो अकेलो थी करे इन शयुनि खे हैंडल करे थो। इहो इन जो सबबु न आहे त असां गॾिजी सघूं पाण में। न, मुंहिंजे ख़्याल में त सिंध जो जॾहिं बि गॾियल इशू आयो आहे, याने तव्हां ॾिठो कालाबाग डैम जो इशू हुयो त उन ते सभु पार्टियूं गॾु हुयूं, पीपल्स पार्टी गॾु हुई, ॿियूं पार्टियूं गॾु हुयूं, टोटल पार्टियूं गॾु हुयूं, सिंध जूं धुरियूं। ऐं जॾहिं आदमशुमारी वारो मसइलो आयो त उन ते बि सभु गॾु हुयूं पार्टियूं। ऐं उन खां अलावा तव्हां ॾिठो त जॾहिं बीटो निज़ाम मकानी निज़ाम ॾिनो वियो त उन जे ख़िलाफ़ु जॾहिं स्ट्रगल थी त सिंध जूं सभई थिए पई त माना हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी तंज़ीम जो प्रोटेस्ट थिए पियो, ॿिए ॾींहुं ॿी जो थिए पियो, मतिलबु जनरली हिकिड़ो जेकॾहिं असां माना पंहिंजा ज़ाती मफ़ाद हटी करे एक्शन कमेटी ठाही वई हुई। हिन वक़्तु बि सिंध में एक्शन कमेटी ठाही वई आहे हिन इशूज़ ते। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त महीनो अॻु जेको आहे सो SUP जो जेको असांजो सैयद जलाल शाह साहिबु आहे, उन जी जेको आहे सो सदारत में इजलास थी चुको आहे। उन में सभिनी पॉलिटिकल जेको आहे सो धुरियूं हुयूं, उन्हनि जेको आहे हिनखे रद्द करे चुका आहिनि जेको आहे डैम खे। ऐं हिन कोरोना जे मसइले ते ख़ुदि उन्हनि जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। त सिंध जूं धुरियूं ऐं सम्झां थो त पॉलिटिकल पार्टियूं सिंध जूं ख़ासि करे कॉमपर्स पार्टियूं, उहे जॾहिं बि सिंध जी वहदत जी ॻाल्हि थींदी, उन ते जॾहिं वार थींदो या उन जे जेकॾहिं कलीदी कंहिं बि मसइले ते जेकॾहिं को ॻाल्हि थींदी त उहे असां सभु गॾु हूंदासीं। अॻ में माज़ी में बि गॾु रहिया आहियूं, हाणे बि गॾु हूंदासीं ऐं उन ते का बि सौदेबाज़ी न थींदी। बाक़ी सभु कंहिंजो पॉलिटिकल जेको आहे सो मंशूर, उन जी जेको आहे सो रस्तो उहो अलॻि आहे, उहो हिकिड़ो फितरी अमल आहे। अच्छा साईं, अव्हां जी तंज़ीम पलीअ साहिब जहिड़ो हिकिड़ो बर्ख ॾाहो अदीब, उन जी शख़्सियत हिकिड़ी मल्टी डायमेंशन शख़्सियत हुई, त उन जी तरबियत जे बावजूदि अव्हां जी पार्टी छो ॿिनि हिसनि में विरहाइजी वई? आज़ाद लतीफ़ अली जो जेको आहे त पंहिंजे तरीक़े सां पियो सियासत करे, अव्हां पंहिंजे तरीक़े सां, मतिलबु उहा का सियासत उहा तरबियत जी भला कमी हुई या बाद में अहिड़ा के मामला पैदा थिया? न, इहो दुनिया जो उसूल आहे त जेके पार्टियूं कमु कंदियूं आहिनि, हक़ीक़ी तौर ते अवाम जे लाइ कमु कंदियूं आहिनि, त उन जे पार्टियुनि जे विच में इख़्तिलाफ़ पैदा कया वेंदा आहिनि ऐं उन में हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा माण्हू फिट कया वेंदा आहिनि त जीअं उन्हनि खे न वणंदियूं। तव्हां ॾिसो पिया पाकिस्तान जी सियासत या दुनिया जी सियासत, उन में जेके इन्वॉल्वमेंट आहे या उन में जेकी इंटरफेरेंस आहे, उन खां त केरु बि इनकार नथो करे सघे। त असांजी पार्टी अवामी तहरीक ते बि ही पहिरियों वार न आहे। इन खां अॻु में बि 2 खां 3 वार थी चुका आहिनि। 1990 में बि असांजी जेको आहे सो पार्टी टोड़ी वई, 2 हिसा कई वई, उन खां पोइ बि वार थिया आहिनि। त असीं सम्झूं था त ही असांजे मथां हिकिड़ो दुश्मन जो हमिलो हुयो ऐं उन्हनि जी साज़िश हुई ऐं उहे चाहिनि था त ही गॾु न हुजनि ऐं अवामी तहरीक टुटी वञे ऐं उहे कामयाबु विया घणी हद ताईं। हाणे अव्हां सां सियासी गुफ़्तगू थी, पर अव्हां जी शख़्सियत जो हिकिड़ो ॿियो पहलू तव्हां माहिर क़ानूनदान बि आहियो। क़ानून जे हवाले सां असां अगरि गुफ़्तगू कयूं त हाणे अॼुकल्ह या मुंड खां वठी मुसलसिल हिकिड़ो तसलसल आहे हिकिड़ो, त माना इंसान माण्हू जॾहिं कंहिं बि मामले में अदालत पहुचे थो त उन्हनि केसनि में अक्सर जेको आहे त हिकिड़ो माना लहंगा रान थींदा वञनि था, माण्हुनि खे तकिड़ो इंसाफ़ नथो मिले। उन पुठियां कहिड़ा असबाब सम्झो था? हा, इंसाफ़ मिलणु वाक़ई तव्हां सही था आहियो त इंसाफ़ जेको आहे सो माण्हुनि खे कोन थो मिले। ऐं ही असां वटि जेको अदालती सिस्टम आहे या अदालती सिस्टम खां अलावा जेकॾहिं ॾिसिजे त जेके असां वटि इदारा आहिनि, जेके अदालती सिस्टम खां अॻु में जेकी इदारनि जूं जेकी फ़ाल किरदारु न हुजण जे करे ई अदालत में मसइला ईंदा आहिनि, पोइ उतां हल थींदा आहिनि। इदारनि में मुराद तव्हां सम्झो था त पुलिस जॾहिं केस वग़ैरह रजिस्टर थियनि था, पुलिस आहे, पुलिस खां अलावा रेवेन्यू जा इदारा आहिनि, रेवेन्यू में या माण्हुनि जा पेंशन जा मसइला आहिनि, FIR जा मसइला आहिनि, क्रिमिनल जेको आहे सो केसनि जा मसइला आहिनि, ॾोहनि जा मसइला आहिनि, उहे सभु मसइला पैदा थियनि था। तॾहिं जॾहिं अदारा उन्हनि जो रद अमल जेको आहे सो नथा ॾियनि, उनखे फीडबैक नथा ॾियनि, उहे मसइला हल नथा कनि अदारा। मिसाल जेकॾहिं पुलिस जो अदारो जेकॾहिं ॾिसिजे या इन्वेस्टिगेशन जो जेको सिस्टम आहे असां वटि पाकिस्तान में, उहो जेकॾहिं सुठो हुजे ऐं बहितरु हुजे, जीअं फॉरेन कंट्रीज़ में आहे इन्वेस्टिगेशन जो जदीद इन्वेस्टिगेशन जो सिस्टम आहे। हिन वक़्तु तव्हां इन्वेस्टिगेशन में ॾिसंदो त इन्वेस्टिगेशन जेको ऑफिसर आहे उनखे ऑफिशियली 340 रुपया था मिलनि
इन्वेस्टिगेशन जा हिकिड़ो केस इन्वेस्टिगेट करे आई हो उनखे ऑफिशियली 340 रुपया था मिलनि। तव्हां ॾिसो त कहिड़ा अख़राजात आहिनि। हिकिड़े IO जेको कंहिं केस जी जांच थो करे उन में FIR त आहे माना पहिरीं तफ़्तीशी रिपोर्ट आहे न हिकिड़ी, उन खां बाद में सॼो कमु जेको आहे इन्वेस्टिगेशन भई आयो मामिलो कीअं हो, हुनजे राइट्स आहिनि न आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। त उन ते जेकॾहिं उन माण्हू उन उहिदेदार खे उन ऑफिसर खे जेकॾहिं उन गवर्नमेंट तरफ़ां का सहूलियत न मिलंदी इन्वेस्टिगेशन करण जी त उहो सही तरीक़े सां बिल्कुलु उनखे जदीद नमूने सां उनखे टेक्नोलॉजीज़ मौजूदु हुजनि इन्वेस्टिगेशन ऑफिसर खे या उन पुलिस खे उहो ओतिरो उनजो जेको उन ते अख़राजात थियनि था उहो ॾिनो वञे, मुहैया कयो वञे, गवर्नमेंट उनखे ॾिए। ऐं ॿियो जेको आहे सो क़ाबिल ऑफिसर जेको आहे सो भर्ती कया वञनि। हाणे कुझु टाइम अॻु में जेको आहे सो पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू इंस्पेक्टर हिननि इन्वेस्टिगेशन जे लाइ जेको आहे सो खयां आहिनि, पर उहे नाकाफ़ी आहिनि। हिन सॼे माहौल में उहे नाकाफ़ी आहिनि। ॿियो जेको अदालती असां वटि सिस्टम जो जेको फेल्यूअर आहे उहो इहो आहे त असां वटि जजनि जी बि तमामु घणी खोट आहे। हाणे हाई कोर्ट लाड़कानो जेको हिन सॼी असांजी डिवीज़न जी हाई कोर्ट आहे उहा 1900 तक़रीबन 90-92 खां उहा जेको आहे सो स्टार्ट थी आहे, उन्हनि जो इनाग्रेशन थियो आहे। उन वक़्तु असांजा 2 जज वेहंदा हाई कोर्ट में। हिन वक़्तु तक़रीबन 25 साल गुज़री विया आहिनि। 25 सालनि में तव्हां ॾिसो त केॾी हिन डिवीज़न जी आबादी वधी हूंदी, केसिस जो रेशो वधियो हूंदो, उहे ई साॻा 2 जज आहिनि असां वटि हाई कोर्ट में। तंहिंजे करे उहे केस तमामु घणा आहिनि ऐं उन्हनि जो उकला नथो थिए। अच्छा, अदालतुनि जॾहिं अदालतुनि में वञणु थिए थो या जेके माण्हू आहिनि जेके केसिस में जेके हुते हाज़िरियूं या उहो कंदा, अक्सर माण्हुनि जी इहा बि शिकायत हूंदी आहे त असांजे केसनि खे वकील बि असांजे केसनि खे इंगाइनि था या मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हरबा इस्तेमालु करे जेको आहे त छा अहिड़े क़िस्म जा बि के अनासिर आहिनि त जेके सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद ख़ातिर मामलनि खे थोरो ड्रैग ॾियारनि था? उन जा घणा सबब आहिनि। हिकिड़ो रुॻो इहो सबब बि आहे, वकीलनि जो सबबु आहे, किथे किथे थींदो हूंदो, पर अक्सर करे जेको आहे हूंदो आहे त असांजे मुआशिरे में हिकिड़ो माण्हू जेको पाण केस खणी आयो आहे उनजे इंटेंशन छा आहे, उनजो इरादो छा आहे, या जेके फ़रीक़ेन आहिनि जेके केस विढ़नि था पाण में, 2 धुरियूं आहिनि, उनजो इरादो छा आहे, उहो इंटेंशन छा आहे, उहे केस हलाइणु चाहिनि था, नथा हलाइणु चाहिनि, या जेके जजनि जी खोट मां जीअं ॿुधायो त उहो मामिलो बि इन में अची थो वञे, केसनि जो कसीर तादाद जेको आहे उहो बि उन्हनि जो मामिलो इन में विच में अची थो वञे। इन में ॿियो जेको आहे मेन जेको फैक्टर आउं सम्झां थो उहो आहे त असां वटि जेकी आहे स्टाफ जजिस जी तमामु घणी खोट ऐं प्लस में उन केसनि जी जेको दाख़िल करे थो माण्हू उनजो पंहिंजो इरादो ऐं इंटेंशन जो घणो किरदारु हूंदो आहे। बाक़ी ॿियूं शयूं सभु गॾु आहिनि उन में। वॾी महिरबानी तव्हांजी। असांजे टाइम प्रोग्राम जो कुझु ईअं महदूद हो, महिरबानी तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, वॾी महिरबानी। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम जा महिमान सजाद हुसैन मैसर साहिबु हुआ, जेके माहिर कानूनदान, लाड़काणे हाई कोर्ट जा वकील, बार जा गुणा उहिदेदार बि, ऐं सियासी हवाले सां बि गुफ़्तगू थी, क़ानूनी हवाले सां बि गुफ़्तगू थी। उमेदु आहे त असांजो प्रोग्राम अव्हांखे पसंदि ईंदो। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।